जॾहिं बिहारी तरीक़े जे सॾ ते अवामी तरीक़े पारां सिंध में टेनेंसी एक्ट ते अमल न थियण, हारिन सजातियुनि, महांगाई, बदअमनी, लाक़ानूनियत ख़िलाफ़ अवामी नगर पाड़ो खां सिंध हारी तरीक़े जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लग़ारीअ जे रमज़ान कलोई, अयाज़ खोसी, अमीर बख्श दरबार जी अॻवानी में रैली कढी वई। सभई हारिन रैली कढी। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड हुआ जिन ते हारिन सजातियूं बंदि करियो, महांगाई ख़तमु करियो, सिंध टेनेंसी एक्ट ते अमल करियो, शाहिद रहमी जे कातरनि खे फाही ॾियो, अमन बहाल करियो ऐं ॿिया लिखियल हुआ। हिन मौक़े ते सिंधी हारी तरीक़े जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लग़ारीअ ॿिनि चयो त सिंध जूं हालतूं हथ वठी ख़राब कयूं पियूं वञनि। साफ़ी क़तल थी चुको आहे, अज़ीज़ मेमण शाहिद रहीम जो क़तल थियो आहे। सिंध जूं हालतूं जेके आहिनि ते ॾींहों ॾींहुं ख़राब पियूं थियनि, बदअमनी, लाक़ानूनियत वधे पई। उन सॼे मामलनि जे ख़िलाफ़ असीं मैदान ते निकिता आहियूं। हुकूमत खां मुतालबो था करियूं त उहा लाक़ानूनियत ऐं बदअमनी ख़तमु करे, हिते जो अमन बहाल करे, हारिन मज़दूरनि खे इंसाफ़ करे। जी टेनेंसी एक्ट ते अमल थींदो त हारिन जे कानून में सुधार आईंदा। जेसि ताईं कानून न ठहंदो तेसि ताईं का बि शइ बहितर न थींदी। असांजी गुज़ारिश आहे वज़ीर आज़म पाकिस्तान के, सिंध गवर्नमेंट के ऐं हाई कोर्ट के अपील था करियूं त तव्हां पंहिंजे हुकम ते अमल करायो, सिंधी हारिन जी मालिकी करियो, सिंधी माण्हुनि जी मालिकी करियो। हारी तारीख़ उन्हनि सां गॾु, अवामी तारीख़ उन्हनि सां गॾु, रसूल बख्श पली जो हिकु हिकु कारकुननि सां गॾु असीं हिन DIG मीरपुर ख़ास ऐं SSP मीरपुर ख़ास खे इहो ऐलान ॿुधायूं था त जल्द खां जल्द वारिस ख़ास के लिखे जिन्हनि धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं शाहिद रहीम जा जेके असुल कातिल आहिनि उहे गिरफ़्तार थियनि, न त एहतियात जो दाइरो वधाए वेंदो। हुन चयो त सिंध जे साफ़ियुनि जे क़तल समेत सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियूं बर्दाश्त न कयूं वेंदियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk